अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां पंहिंजी आत्मकथा जी क़िस्त नंबर 80 सां हाज़िर थियो आहियां। हिन दफ़े जिन दोस्तनि पंहिंजो तबसरो मोकिलियो आहे उन्हनि सभिनी में सर फ़हिरिस्त आहे साक़िब अबड़ो, जेको हाला जो आहे ऐं राइटर बि आहे ऐं ब्रॉडकास्टर आहे। उन तमामु तफ़सीली तबसरो लिखी मोकिलियो आहे जो मां सम्झां थो अॼु ताईं जेके बि तबसरा मूंखे मिलिया आहिनि उन्हनि सभिनी में उहो बहितरीनु तबसरो आहे। ऐं मां संदसि थोराइतो आहियां जंहिं तमामु ई वज़ाहत सां शयुनि खे वाज़े कयो आहे ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे जिन मां मूंखे उत्साह मिलियो आहे उन्हनि खे हुन सम्झियो आहे। ऐं ख़ासि तौर ते हिन आत्मकथा जी अहम ॻाल्हि इहा आहे त मां उहे मुकालमा या उहे किरदार जिन जो मां हिन में ज़िक्र कंदो आहियां उहे सभई ओरिजिनल आहिनि ऐं उहे पस मंज़र जिन में आउं लिखां थो उहे सभु ओरिजिनल आहिनि। हा, अलबत्ता लफ़्ज़ मुंहिंजा पंहिंजा आहिनि जेके हर सूरत में तब्दील नथा थी सघनि। त मां अहिड़नि दोस्तनि खे रिक्वेस्ट करियां थो त जेके तफ़सील सां आत्मकथा जे बारे में लिखणु चाहिनि था उहे भले असांखे हिकु वीडियो भरे मोकिलीनि त असां उहा वीडियो पंहिंजे चैनल ते हलाईंदासीं। उनखां सवाइ कुझु ॾींहं अॻु में जेको तफ़सीली तबसरो मूंखे मोकिलियो हो उहो बि हाला जो दोस्त आहे मसरूर काज़ी, जंहिंसां गॾु नंढे हूंदे असां रांदियूं खेॾियूंसीं ऐं तमामु घणो साथ रहियो नंढे हूंदे। ऐं हींअर बि उन सां मुलाक़ात थींदी आहे जॾहिं पाकिस्तान वञिबो आहे। मां उनजो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं गॾोगॾु साजिक चाचड़ जो KPT में मुंहिंजो दोस्त आहे, उन बि इलाही तबसरो कयो आहे ऐं हिमत अफ़ज़ाई कई आहे। मां उनजो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं साईं अब्दुल ख़ालिक चना साहब स्टील मिल में अफ़सर आहे, उन जो बि मां शुक्रगुज़ार आहियां जेको हर दफ़े मूंखे सुठा तबसरा लिखी मोकिलींदो आहे। ऐं उन्हनि सभिनी जो जेके YouTube ते लिखनि था या तबसरो ॾियनि था। त ही मां पंहिंजी आत्मकथा जो जेको आहे सो 8 नंबर क़िस्त पढ़ां थो। ऐं उन में असल में ही जंहिं ॾींहं ते मूं लिखियो हो उन ॾींहुं बि मुंहिंजो जनमु ॾींहुं हो ऐं जंहिं ॾींहं जे बारे में आहे उहो बि मुंहिंजो जनमु ॾींहुं ई हो। सो पोइ ख़्यालात हिक खां ॿिए तरफ़ हलंदा विया ऐं पोइ मां ही मज़मून यानी हिन आत्मकथा जी हीअ क़िस्त लिखी हुई। सो उहा आउं तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। मुंहिंजो जनमु ॾींहुं अॼु आहे। जनमु ॾींहुं माण्हू छो मल्हाईंदा आहिनि मूंखे हिन वक़्त ताईं सम्झ में न आयो आहे। जॾहिं मुंहिंजो 15हों जनमु ॾींहुं हो त बाबा मूंखे लाड़काणो सैर कराइण लाइ हलियो हो। सम्झ में अचे थो त माउ पीउ खे ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजे ॿारनि में कहिड़े ॿारनि खे सियासत, अदब या तारीख़ सां दिलचस्पी आहे या वरी सैरो सियाहत सां। टांगे ते चढ़ी असां लाड़काणो घुमी रहिया हुआसीं। सिर्फ़ु 2 जायूं उन्हनि जे बारे में बाबा जी राय यादि आहे। हिकु ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो घरु। हुन चयो त ही न सिर्फ़ु पाकिस्तान जे पर दुनिया जे वॾे में वॾे सियासतदान जो घरु आहे। हिन पाकिस्तान खे 2 वॾियूं ताक़तूं ॾिनियूं, हिकु न्यूक्लियर पावर ऐं ॿियो आइन। जी बाबा, मूं चयो, पर उन खां सवाइ पाकिस्तान खे हुन पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जहिड़ी जमहूरी सियासी पार्टी बि ॾिनी। मूं हुन खे चयो। हुन हीअं कधु लोॾियो। मगर हुन ग़लती इहा कई जो अमेरिका जे ख़िलाफ़ इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम जोड़ियाई ऐं फ़ौज में पाण खे संभाले न सघियो। बहरहाल, जीअं इमाम हुसैन हिकु वॾी उम्मत खे हिकु वॾे फ़लसफ़े लाइ तयारु कयो, अहिड़ी तरह भुट्टे पिणु हिकु रियासत न पर इस्लामी दुनिया खे हिकु ताक़त जोड़ण ते चाहियो। जी बाबा, मां को सवाल न कयो ऐं उनखे ॿुधण ते चाहियुमि। अॻियां हली ॾेखारियईं संभारा होटल। हीअ बि भुट्टे साहब ई तैमीर कराई।
त जीअं लाड़काणो ईंदड़ वेंदड़ वॾनि हस्तियुनि लाइ घुमण जो आस्थानूं पिणु बणिजे। जिन्हा पार्क, चांडका मेडिकल कॉलेज पिणु टांगे ते सैर कराइनि। मां सोचियां थो हिकिड़े जज माण्हूअ खे कहिड़ी पई आहे जो पुट जे लाइ करे अहिड़े सैर जो इंतज़ाम कया आहिनि, सो बि टांगे ते। कंहिं बेलफ़ खे या कंहिं मुंशीअ खे बि चई पिए सघियो, पर बाबा मूंखे पाण सां उन करे सैर करायो जो मूंखे पंहिंजे ख़्यालात खां आगाह करण थिए चाहिनि। हुनजी तरबियत जा एतिरा मिसाल आहिनि जो आउं सोचींदो आहियां त उते जेकॾहिं बाबा हुजे हा त चवे हा त आउं बि इहो ई कंदुसि। हर जॻह ते हू हिकु सियाणो माण्हू, ॻाल्हि जे तह ताईं पहुचण वारो माण्हू हो। जॾहिं को वाक़ियो थींदो हो त संदसि मुंहं ते परेशानी जा आसार नज़र कोन ईंदा हुआ। जॾहिं को हादसो थींदो हो त हू ख़ामोश वेठो हूंदो हो, रिएक्ट कोन कंदो हो, ॾुख जो इज़हार कोन कंदो हो ऐं घणनि माण्हुनि वांगुरु परेशान थी रड़ियूं बि न कंदो हो ऐं अहिड़ियूं हिदायतूं जारियूं कंदो हो जो सभिनी खे परेशानी विसरी वेंदी हुई। ताज़ो 2011 में हू मूं वटि लंडन में आयल हो। उन ई वक़्तु असांजे हैदराबाद वारे घर में कुझु शरपसंदनि धाड़ो हयो, जंहिंमें न सिर्फ़ु ₹1 करोड़ रुपए जो माल सोन समेत चोरी थी वियो, पर हुंडनि मुंहिंजी भाणेजियुनि खे पिस्तौल पेशानीअ ते रखी खाउन सोन जो रस्तो पुछियो, जंहिंजे करे संदन नफ़्सियाती पहलू काफ़ी मुतासिर थियो। असां लंडन वारे घर में हुआसीं जो इहा ख़बर पई ऐं आउं मुसलसल परेशान हुयुसि त छा करे, पर बाबा ते को ख़ासि असरु कोन पियो ऐं सिर्फ़ु ॿुधंदो रहियो। जेलनि जे कैदियुनि खे, वकीलनि खे ऐं घणनि ई गवाहनि खे कूड़ा बयान पेश कंदे खेसि 25 सालनि जो जुडिशरी जो तजुर्बो हो। इन जे करे हू वॾो दानिशमंद माण्हू हो ऐं माण्हूअ जी ज़िंदगीअ में जेकॾहिं कंहिंखे अलाह ताला दानिशमंदी अता करे त उन खां सवाइ अलाह ताला जी ॿी कहिड़ी ॾात थी सघे थी, या क़ुरान जे लफ़्ज़नि में जंहिंखे इहो हिदायत ॾे उनखे शैतान भुलाए नथो सघे। बहरहाल, पाकिस्तान में चोरियूं शहरनि में सियासी पार्टियुनि जे सहकार सां थियनि थियूं। हैदराबाद वारी इहा चोरी बि MQM जे सहकार सां थी हुई। बहिराड़ीअ में वॾेरनि जे सहकार सां पुलिस पंहिंजो हिसो रखी चोरियूं ऐं धाणा हणाईंदी आहे। इन सिलसिले में मुंहिंजे स्कूलनि में बि कई दफ़ा चोरियूं थियूं आहिनि। वेंदे स्टाफ जी मदद सां बि कई चोरियूं थियूं आहिनि। बाबा खे कुझु ॾींहं अॻु में मूं कंहिं चोरीअ जे बारे में ॿुधायो त हुन चयो त माण्हू पंहिंजूं ज़रूरतूं पघार मां पूरियूं नथा करे सघनि, तंहिं करे चोरियूं कनि था। बहरहाल, मूंखे यादि पवे थो त मूंखे बि चोरीअ जी आदत रही आहे ऐं निकिरी न सघी आहे। आउं नॉर्वे में हुयुसि त असां सुपर मार्केट मां मोटी रहिया हुआसीं त मां चॉकलेटनि जो हिकिड़ो पैकेट खणी पंहिंजे गाॾे में विझी छॾियो, जेको गाॾो खणी हलिबो आहे सुपर मार्केट मां, उन में विझी छॾियो। ऐं जॾहिं असां उतां खां निकिरी रहिया हुआसीं त मशीन रड़ियूं कयूं, यानी उहो चॉकलेट पेड कोन हो, तंहिं करे मशीन रड़ियूं कयूं, पर मूंखे ख़बर न हुई त इहा मशीन उन जे करे थी रड़ियूं करे जो मूं चॉकलेटनि जी पेमेंट कान कई हुई। बहरहाल, आउं अञा ॿाहिरि निकितुसि त उते जे स्टाफ मूंखे सॾु करे चयो त तव्हां मथे हलो, तव्हांखे मैनेजर सां मिलणो पवंदो। मां मथे वञी मैनेजर सां मिलियुसि ऐं मैनेजर मूंखे चयो त तव्हां पंहिंजी एड्रेस ऐं फ़ोन नंबर ॾियो, असां पुलिस खे इतला कंदासीं। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ पुलिस जी फ़ोन आई ऐं हुन मूंखां पुछियो त तोखे पूरी स्टिपेंड मिले थी, यानी छाकाणि आउं शागिर्दु हुयुसि ऐं ॿाहिरियों शागिर्दु हुयुसि त मूंखे स्टिपेंड मिलंदी हुई। मूं चयो हा। त चईं तोखे पाकिस्तान मां कुझु माइट पंहिंजो कुझु हिसो मोकिलीनि था या कुझु तुंहिंजी मदद कनि था? त मूं उनखे चयो त हा।
चई त पोइ इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद बि तोखे छो चोरी करण जी ज़रूरत पई? त मूं हुनखे को जवाबु कोन ॾिनो। पोइ हुन चयो त हिन दफ़े तोखे असां माफ़ था करियूं, पर जेकॾहिं आईंदा तो चोरी कई त पोइ पुलिस में तोखे अची बयानु ॾियणो पवंदो। बहरहाल इहे सभु ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि त माण्हू ज़हन में रखे त इंसान जूं जेके आदतूं आहिनि उहे हुन जे तरबियत मां ऐं हुन जे मुशाहिदे मां ऐं हुन जी ज़रूरतुनि मां पैदा थींदियूं आहिनि। सिंध जे कामोरनि, वॾेरनि, माइटनि ऐं हर प्रोफेशन सां तइल्लुक़ रखंदड़ माण्हुनि लाइ इहो अर्ज़ु आहे त जुर्म जो बुनियादु गुरबत ऐं जहालत आहे, जेके ॿई तइलीम सां ई हल थी सघनि था। इहो सियाणप जो रस्तो बाबा मूंखे उमिरि जे मुख़्तलिफ़ हिसनि में सेखारियो आहे। इहा संदसि ख़ासि क़ाबिलियत हुई त हू ॿारनि में हर ॿार खे संदसि नफ़्सियात मुताबिक़ रहनुमाई कंदो हो। हिनखे ख़बर हुई त वकीलनि वारा सवाल अमीर कंदो आहे, उन करे पहिरीं उन्हनि सवालनि जा जवाब तयारु करे रखंदो हो। पोइ पंहिंजी तइलीम या का ॻाल्हि चवंदो हो तमामु मुश्किल आहे जो उन जे वक़ार या सोच जी सतह खे पहुची सघिजे। खेसि मुंहिंजो अदब में लिखणु पढ़णु एतिरो कोन वणंदो हो। सबबु इहो आहे जो पाकिस्तान में लेखक या सहाफ़ी पंहिंजो घर हलाइण लाइ पाण पतोड़ींदो रहे थो। उन वक़्त जे पैमाननि मुताबिक़ बाबा चाहींदो हो त मुंहिंजो वॾो भाउ अदा ज़हीर डॉक्टर थिए ऐं आउं इंजीनियर थियां, जेके असां ॿई थी वियासीं। पर अदा ज़हीर हिकु कामयाबु डॉक्टर थियो छाकाणि जो मुसलसल पंहिंजी डॉक्टरीअ जे प्रोफेशन खे टाइम ॾींदो रहियो ऐं हू एतिरो त महिनती ऐं जिदोजहद कंदड़ उस्तादु आहे, डॉक्टर आहे, जो हुनखे हिन वक़्तु केतिराई माण्हू पंहिंजे कैंपुनि में घुराइनि था, जिन में हू मुफ़्त में वञी कैंपू अटेंड कंदो आहे ऐं उते वञी सर्जरीज़ कंदो आहे। हू हिन वक़्तु ऑप्थेल्मोलॉजिस्ट आहे, यानी अखियुनि जो तमामु वॾो डॉक्टर आहे। त आउं पर कामयाबु इंजीनियर न थी सघियुसि। पंहिंजे हयातीअ में 7 प्रोफेशन तब्दील करे चुको आहियां। हर प्रोफेशन में 7 साल जो तजुर्बो अथमि। उन्हनि जो हाल अहिवाल वरी कंहिं ॿी क़िस्त में लिखिबो। पीउ जो पुट सां तइल्लुक़ बि हज़ारे शिकिलियूं जोड़ींदो हो। हू पुट खे मुख़्तलिफ़ तजुर्बा हूंदा जो हर ॿार पंहिंजे पीउ मां हिकु तवक़ो रखे थो, जेका उन जे वस में न आहे। मगर हीउ रिश्तो हज़ारे रंग खणी इंसान जी सोच खे ॿिए तरफ़ वठी वञे थो। मां सोचियां थो त मुंहिंजी सोच ते जो जेको महवर आहे उहो काफ़ी सालनि खां क़ुरान शरीफ़ ऐं हुज़ूर सल्लम जी मोहबत सां जुड़ियल आहे। मां जॾहिं को बि अमल कंदो आहियां त उन वक़्तु मां इहो सोचींदो आहियां त इन अमल जे बारे में क़ुरान शरीफ़ छा थो चवे, या जेकॾहिं इन जॻह ते हुज़ूर सल्लम हुजे हा त छा करे हा। ऐं मां कॾहिं कॾहिं इहो बि सोचींदो आहियां त इन जॻह ते जेकॾहिं बाबा हुजे हा त छा करे हा। छो जो बाबा जी सियाणप हिकु तमामु घणो अमल ऐं तमामु घणी सोच खणी मुंहिंजे वजूद में शामिल थी आहे। इहो ई सबबु आहे जो असांजे अबड़ा तोड़े शेख ख़ानदान वारा अक्सर बाबा वटि पंहिंजा फ़ैसिला खणी ईंदा हुआ। तोड़े असां ख़ानदानी दोस्त हाला जा अरबाब बि बाबा जे फ़ैसिले खे आख़िरी सम्झी उन में का बि तरमीम कोन कराईंदा हुआ। फ़ैसिला अक्सर मिल्कियत जी विरासत जा या वरी निकाह ऐं तलाक वग़ैरह जा ई हूंदा आहिनि, जेके बाबा क़ुरान मुताबिक़ कंदो हो। खेसि ॻणप वारनि वज़ीफ़नि ते ईमान कोन हो। बेहिसाब तस्बीह करण में संदसि को जवाबु कोन हो। इहो पिणु मूं हुन खां सिखियो, जो हुन चयो त ॻणप ते तस्बीह न कंदो कर। जेका बि शइ अलाह जी तस्बीह तूं करीं थो उनखे बेहिसाब पढ़ंदो कर त हू बि तोखे बेहिसाब अजुर ॾींदो। ऐं असां गॾिजी निमाज़ ते वेंदा हुआसीं ऐं निमाज़ तां वापसि ईंदा हुआसीं त गॾु हूंदा हुआसीं। अक्सर कराचीअ मां ऐं हैदराबाद रमज़ान में अची रहंदो हुउसि, छो जो मुंहिंजी नौकिरी कराचीअ में हूंदी हुई ऐं बाबा हैदराबाद में रहंदो हो। त असां कई साल रमज़ान गॾु गुज़ारियोसीं
ऐं तरावियुनि ते बि गॾु वेंदा हुआसीं। ऐं हींअर कुझु साल अॻु में जॾहिं हू लंडन आयो हो त उते बि आऊं ऐं मुंहिंजो सहुरो चाचा पीर मोहम्मद गॾु तरावियुनि ते वेंदा हुआसीं। चाचा पीर मोहम्मद सां बि मुंहिंजो निमाज़ पढ़णु ऐं ख्वाबनि जे बारे में बहस करणु ऐं इल्म खे हासिलु करण ते तमामु सुठो वक़्तु गुज़रियो। हिन दफ़े जॾहिं कराचीअ में बाबा हिते आयल हो त चाचा पीर मोहम्मद बि हिते हो ऐं असां गॾिजी तरावियुनि ते वेंदा हुआसीं। इन सां गॾु मूंखे यादि पए थो त जॾहिं आउं कराचीअ में तरावियुनि ते वेंदो हुउसि त कुझु ॾींहं चाचा पीर मोहम्मद बि मूं वटि हो ऐं असां हिकिड़ी मस्जिद में निमाज़ पढ़णु वेंदा हुआसीं। जंहिं तां मोटंदे महिल चाचा मूंखे चयो त इन मस्जिद में मां निमाज़ कोन पढ़ंदुसि। त मां हुनखे पुछियो त छो? त हुन चयो त छाकाणि जो इन जो मुल्लू पाण खे अलाह थो सम्झे ऐं इन जे पुठियां निमाज़ जाइज़ कोन्हे। त पोइ मूं चयो त पोइ तव्हांखे जेको बहितर लॻे पाण उन मस्जिद में हलूं। पोइ असां कुझु हिकु अहिड़ी मस्जिद में वेंदा हुआसीं जंहिंमें वधीक पंधु करिणो पवंदो हो। मगर अॻिते हली मूं क़ुर शरीफ़ जी हिकु आयत पढ़ी जंहिंमें लिखियलु आहे त उन मस्जिद में निमाज़ पढ़णु जाइज़ कोन्हे जिते शर फैलायो वञे थो। सो इहे ॻाल्हियूं मूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे सहुरे चाचा पीर मोहम्मद खां सिखियूं। इन सां गॾु मां हीअ किस्त पूरी करियां थो।